बुकेरा शरीफ के रवासिन पारां टंडोला यार पुलिस की ॾाढनि खिलाफ़ टंडोला यार प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। उन मौके ते अली मुराद ख़ासकेली, जमील ख़ासकेली, सोहेल ख़ासकेली, राज़िक हुसैन ख़ासकेली ऐं ॿियनि मीडिया ॿुधाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं असांजो नौजवान तुफ़ैल ख़ासकेली टंडोला यार में कोट सगोरी मां पेशी ॾेई घर अची रहियो हो त टंडोला यार पुलिस बिला जवाज़ नौजवान खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। जे सबबि पुलिस असां खां नौजवान खे आज़ादु करण लाइ तमामु घणनि पैसनि जी घुर कई। पैसा न ॾियण ते पुलिस नौजवान मथां 3 किलो चर्स हणी बुकेरा थाणे ते कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। उन्हनि चयो त असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं, होटल ते कमाए पेट गुज़र करियूं था, पुलिस खे किथां एतिरा पैसा आणे ॾियूं। पुलिस खे बेगुनाह नौजवान खे गिरफ़्तार करे असां सां नाइंसाफ़ी कई आहे। उन्हनि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP टंडोला यार समेत वस वारनि खां घुर कई त नौजवान तां कूड़ो केस ख़त्म करे खेसि आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।